सिंध हुकूमत तरफ़ां नए माली साल 2024-25 जी बजट सुभाणे पेश कई वेंदी। घटि में घटि उजरो 35,000 मुक़ररु करणु, पघारूं 15 खां 20% वधाइण जी तजवीज़। 50,000 खां वधीक नई भर्तियुनि जो बि ऐलान कयो वेंदो। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा सरकारी दौरे ते तुर्किया पहुची वियो। तुर्किया जी बचाव वारे वज़ीर सां मुलाक़ात। ISPR जो चवणु आहे त मुलाक़ात दौरान गॾियल दिलचस्पी ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। फ़ौजी क़यादत जो ॿिन्ही मुल्कनि में फ़ौजी सहकार वधाइण ते इत्तिफ़ाक़। मलीर जे स्टील टाउन थाणे जे हद मां पुरसार नमूने गुम थियल नींगर जो लाश। हथ कुझु ॾींहं अॻु गुम थियल टहन वहन जे आमिर रिंद जो टेंट सिटी मां लाश मिलियो। नवाब शाह जे एयरपोर्ट थाणे जी हद सब्जी मंडी वेझो अणॼातल शख़्स जो नाले मां लाश। दोदापुर वेझो राजवाह वारे इलाइक़े मां नौजवान मुबैना तुरख़्वा हथियारबंद ड्राइवर अली मदद बिरोही खे अगवा करे ट्रैक्टर बि पूरा करे विया। बहराम में नौजवान जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ पार्सन पारां औरतुनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो। पाक किताब खणी धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त न्यास मक़सद जे कातलनि जी गिरफ़्तारी ताईं एहतजाज जारी रहंदो। ऐं T20 वर्ल्ड कप जे मैच में वेस्ट इंडीज़ न्यूज़ीलैंड खे 13 रन्सुनि तां शिकस्त ॾेई छॾी। 150 रन्सुनि जे जवाब में न्यूज़ीलैंड जी टीम 136 रन्सूं ठाहे सघी। वेस्ट इंडीज़ जी टीम सुपर 8 मरहले में पहुची वई।